उडेरो लाल स्टेशन लॻ ॻोठ यार मोहम्मद खोसो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि खे मिलाईंदड़ रस्ते खे बासर ज़मींदार सोहेल पठान लोढ़ो ॾियाराए ॻोठाणनि जी अचवञ खे बंदि करे छॾियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ ॻोठ यार मोहम्मद खोसो जे रहवासियुनि हाजी ग़ुलाम रसूल खोसो, इमरान खोसो, जावेद खोसो, मोहसिन खोसो ऐं ॿियनि बासर ज़मींदारनि जी ज़्यादती ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो आहे त मुख़्तलिफ़ ॻोठनि यार मोहम्मद खोसो, रहीम बख्श छुट्टो, यार मोहम्मद कहेरी समेत केतिरनि ई ॻोठनि खे मिलाईंदड़ रस्ते खे बिना जवाब बंदि करे छॾियो आहे। हुन चयो त बासर ज़मींदार कोर्ट सगोरी जे हुकमनि ते अमल न कंदे ॿीहर असांजो रस्तो बंदि करे छॾियो आहे, जंहिं करे असां सख़्तु परेशान थी विया आहियूं। ॻोठाणनि डीसी मटियारी, एसएसपी मटियारी, डीएसपी खेबराणी ऐं एसएचओ उडेरो लाल स्टेशन खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर बंदि थियल रस्तो खोलाए असांजी परेशानी खे ख़तमु करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।